मीरपुर खास में शानवाज़ केस जी अदालती जांच लाइ हाई कोर्ट में दाख़िल कयल पिटीशन ते ॿुधणी थी। वकीलनि तरफ़ां केस जी जांच पुलिस खां वापसि वठी FIA हवाले करण जी दरख़्वास्त कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था नज़ीर पवण जी हीअ रिपोर्ट। सिंधड़ी थाणे जे अध में मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंबर केस जी घण रुखी जांच जे सिलसिले में वकील अलीपल असगर नारे जो ऐं ॿियनि पारां पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तहत दाख़िल कयल पिटीशन जी ॿुधणी हाई कोर्ट बेंच मीरपुर खास में थी, जंहिं में बैरिस्टर असदुल्ला शाह राशिदी, वकील असगर नारे जो, वकील ममताज जरवार, वकील अज़ीज़ लारी ऐं ॿिया पेश थिया। वकीलनि पारां अदालत खां जांच पुलिस खां वठी FIA हवाले करण जी घुर कई वई। उन मौके ते बैरिस्टर असदुल्ला शाह राशिदी सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे असां अदालत के चयो त साईं ही लोकल पुलिस या सिंध पुलिस जो कमु न आहे। 2020 में कस्टोडियल टार्चर ऐं डेथ प्रिवेंशन एंड पनिशमेंट एक्ट आयल, जंहिं तहत हिन क्राइम जी जेको आहे जेका कस्टडी में थींदा आहिनि उन्हनि जी एक्सक्लूसिव जुरिसडिक्शन जेका आहे उहा FIA पुलिस वटि आहे। ऐं छो त हिन में साइबर क्राइम्स जे हवाले सां जो मामलात आहिनि, हिन में पोस्टियूं हलियूं आहिनि, हिन में जेके बि ऑफेंसिस शुरूआत थिए उहे सोशल मीडिया तो शुरू थिया आहिनि। अॻिते हली बि उन्हनि जी एक्सपर्ट ओपिनियन ऐं पुलिस वारा जेके हिन में इन्वॉल्व आहिनि, DIGs, SSPs, उन्हनि जी CDR के एवेल्यूएट केरु कंदा, उन्हनि जा वीडियोज़ फॉरेंसिक केरु कंदा, या जेको आहे ट्रैकर जेके आहिनि उन्हनि जी जेका लोकेशन ॾिठी वई आहे, इहे सभु फॉरेंसिक एनालिसिस थींदी। उन हवाले सां हिन पुलिस खे रोक वञे ऐं अदालत असांजी हिन ॻाल्हि खे बिल्कुलु 100% सही तस्लीम कयो। मौके ते अदालत ॿाहिरां समाजी अॻुवाण सिंधु नवाज़ घांगरो, शीरीन एजाज़ ऐं पारां पुलिस अमलदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ 13 अक्टूबर ते कराची में वफ़ादारी मार्च जो ऐलान कंदे सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसिल असां मज़ामत कयूं पिया रस्तनि ते। पहिरें ॾींहुं असां उमरकोट बि पहुतासीं, 25 तारीख़ मज़ामत बि थी ऐं हाणे जेको आहे हिनमहिल ताईं को बि गिरफ़्तारी अमल में न आई। न उमर सरहंदी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेका बि DIG SSPs इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। त 13 ते असांजो सिंध रवादारी मार्च जेको आहे असां कराची में करण रहिया आहियूं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ। सॼी सिंध में इन जो आवाज़ उठायो आहे इन केस जे हवाले सां। ऐं असां हिन केस जा पटिशनर रहियूं। इहा पटिशन असां जेका हाई कोर्ट में विधी हुई, पोइ जुरिसडिक्शन जे करे उहा हेॾा मीरपुर खास में अची वई आहे। असां उमीद था रखूं त असांखे कॉम्पिटेंट वकील असां सां गॾु आहिनि जिन तव्हांखे ब्रीफ कयो त ईंदड़ जेका इंक्वायरी आहे, डेट आहे उन ते इहा जुडिशियल इंक्वायरी होपफुली थी वेंदी, जेका असांजी डिमांड आहे। छो त पुलिस खे प्रॉब न थिए या पुलिस जी मतिलबु इंक्वायरी कीअं थी करे सघे। वकीलनि वधीक ॿुधायो त ईंदड़ 14 अक्टूबर ते रखी वई आहे, जंहिं में फ़ैसिलो कयो वेंदो त हिन केस खे जांच हवाले कयो वञे या FIA हवाले कयो वञे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु सिंध TV न्यूज़ मीरपुर खास।